लाड़ तारीख़ी मागन जी धरती रही है। सॼी लाड़ वारे इलाइक़े में तारीख़ी कोट, किला, मशाखूं, दड़ा, फिटल शहर ऐं क़ब्रस्तान आस्थाननि जी सूरत में माग पियल आहिनि। लाड़ तारीख़ी माग मकाननि जी इहा हसीन ऐं ख़ूबसूरत ज़मीन आहे जंहिंजे चइनी ॾिसनि खां तारीख़ी क़दामत रखंदड़ माग हर ईंदड़ वेंदड़नि खे नज़र अचनि था। लाड़ जी तारीख़ अहमियत उन्हनि लाड़ जे माग मकाननि जी बेहद महत्वपूर्ण नज़र अचे थी जेके हर दौर जी अक्कासी कनि था। लाड़ जे उन तारीख़ी माग मकाननि में बंबोर, मकली, रहम की बाज़ार, रूपामाड़ी, जूण, फतेहबाग, नंदकोट, ठठो, बदीन, किंजर, शाहजहान मस्जिद, मीरन जूं केटियूं, वगह कोट, हिलाया, शाहपुर चाकर, होती नोड़े जो कोट, सूंडा कब्रस्तान, थरी, हालेजी, सोनेरी, साहिबा महल, खडारो, दरगाह लवारी शरीफ, सिंध राणी, झिरक, झोक, मंगरेन, कोराई वारो दड़ो, मामोई, लाड़ी बंदर, शाह बंदर, केटी बंदर, ताजन मंदरे जो कोट, मालिन जो दड़ो, काफर कोट, हिलाया, माड़ी जाम निज़ामुद्दीन, मिर्ज़ा ईसा खान तुर्खान, मिर्ज़ा मोहम्मद बाक़ी खान तुर्खान जे मक़बरनि समेत दरिया ढोरो पुराण खां अलावा लाड़ तारीख़ी दड़नि, तारीख़ी मस्जिदनि, मंदरनि सां भरियल आहे। उहे तारीख़ी माग मकान आहिनि जिन मथां सदियुनि ताईं सिजु उभरियो ऐं लथो आहे। उहे पंहिंजी ख़ामोश ज़बान सां हर ईंदड़ वेंदड़ सदी खे पंहिंजे हुसन, पंहिंजी बुलंदी ऐं पस्ती जा दास्तान ॿुधाईंदा रहनि था। लाड़ जा क़दीमी आसार टिनि दौरनि ते बदियल आहिनि। पहिरियों दौर तारीख़ी ऐं अगाटो आहे जंहिंजी का बि लिखत न आहे। ॿियो दौर अरबन जो आहे जंहिंमें लाड़ तमीराती कम थिया। टियों दौर सुमरन जो आहे जंहिंमें किला ऐं कोट तमीर थिया, जंहिंमें वगह कोट, उमर कोट ऐं रूपामाड़ी शामिल आहिनि। समन जे दौर में काफ़ी माग वजूद में आया। लाड़ में लातइदाद तारीख़ी माग मकान आहिनि जिन जी तारीख़ी हैसियत अलॻि आहे। शहरनि जो, मागनि जो, मकाननि जो जेको तइल्लुक़ आहे उहो आहे ज़िंदगीअ सां, ऐं ज़िंदगी जो तइल्लुक़ पाणी सां आहे। जिते जिते माना पाणी आहे उते ज़िंदगी जनम वरितो, ऐं जिते जिते ज़िंदगी जनम वरितो उते तहज़ीबनि जनम वरितो। सॼो जेको समूंड जो पासो आहे उहो सॼो लाड़ सां थो लॻे। हाणे त ख़ैर थर थी वियो आहे, पर कि जॾहिं हाकड़ो पारी नंगर वटां हूंदो हो त हीउ छेड़ो परियूं जेको आहे सो वञी थींदो हो उमरकोट सां, ऐं हिन पासे जेको छेड़ो वञी बलोचिस्तान में दंग कंदो। इहो सॼो समंड हो, इहा सॼी लाड़ हुई, ऐं इहा सॼी माना तहज़ीबनि जे शहरनि जी हिकिड़ी सरज़मीन हुई। साईं, लाड़ जे तारीख़ी जेके आहिनि माग मकान, उन्हनि में वंगो अचे थो, बंगार आहे, ठरी आहे, मामनतुर आहे, बंबोर आहे, मकली आहे, ठट्टो आहे जेको सदियुनि खां मुख़्तलिफ़ राजधानियुनि जो गादीअ हंधि पे रहियो आहे, ऐं असांजो देबुल बंदर आहे, केटी बंदर आहे, शाह बंदर आहे, अली बंदर आहे, ऐं जूण जो मक़ाम आहे, फतेहबाग आहे, ऐं झिरक आहे, माजीरा जी माड़ी आहे, सूंडा आहे। इलाही सारा असां वटि माग मकान आहिनि। रूपामाड़ी जो माग मकान आहे। इलाही जेके तव्हां तारीख़ी दौर खे जेके ॾिसंदा त क़ब्ल मसीह खां वठी हिन वक़्त ताईं जेके तहज़ीबूं दुनिया में उसिरियूं आहिनि उन्हनि मां हिकिड़ी तहज़ीब असांजी सिंधू तहज़ीब बि आहे, जंहिंजे सिंधू दरिया जे किनारनि ते मोहन जे दड़े खां वठी असां वटि जेके क़दीम माग ऐं मकान आहिनि उन्हनि में सिंधू जी जेका तहज़ीब आहे, असीं उन जे डेल्टा वारे इलाइक़े में बदीन, ठट्टो, सुजावल, कराची या लाड़ वारो सॼो बेल्ट जेको अचे थो, ऐं उहो क़दीम ज़माने खां वठी हिते जेको सिविलाइज़्ड शहर हुआ, ऐं हिते 332 क़ब्ल मसीह में जेकॾहिं तव्हां ॾिसंदा त हिते सिकंदर मक़दूनी अचे थो, ऐं पोइ उन जा जेके हमले वारा जेके फ़ौजियूं आहिनि उहे बि उन जा जेके
मौक़ कवा जा जिन तारीख़ लिखी आहे इलाही शहरनि जो उन्हनि बि ज़िक्र कयो आहे त पटाला जो ज़िक्र अचे थो पर हिन वक़्तु असांखे का ख़बर कोन थी पए त उहो पटाला जो शहर कहिड़े हंधि हो। बंबोर जी खोटाई खां पोइ आसार क़दीम खाते लाड़ जे क़दीम ऐं सक़ाफ़त तहज़ीब व तमदन जो इंकशाफ़ कयो। हुननि दरवेशनि लाइ खानगाहूं, मुक़बरा, रांकूं, खानगाहूं, मस्जिदूं तइमीर करायूं। समन, सूमरनि ऐं मुग़लनि दौर में ठहियल इमारतूं क़दीम आसारनि में तब्दील थी वियूं आहिनि। कलोड़नि ऐं मीरनि मस्जिदूं ऐं क़िला तइमीर कराया जेके अॼु बि पंहिंजे हुसन फ़नूनियत ज़ाहिर करे बीठा आहिनि। लाड़ जी तहज़ीब ऐं तमदन खे लाड़ जा क़दीमी आसार ज़ाहिर कनि था। आसारनि में लाड़ जी वॾी तारीख़ मज़मून थियल आहे। बंभोर, पोइ दीबल, पोइ अली बंदर, केटी बंदर, शाह बंदर, विक्रमा बंदर, लाड़ी बंदर, माना हिकिड़ियूं बंदरनि जी बि हिकिड़ी वॾी बाज़ार हुई। पोइ उन्हनि ते वरी शहर, पोइ उन ते शहर जेको आहे सो बदीणनि जो शहर, उन ते जेको आहे सो जूणा जो शहर, फतेहबाग जो शहर, उन ते जेको आहे सो ॼार पतण जो शहर, उन ते ठठे जो शहर, उन ते बंभोर जो शहर, उन ते शहरनि जी बि हिकिड़ी वॾी बाज़ार हुई। हा, जेके माग मकान हूंदा आहिनि ऐं जेके क़दीमी आसार हूंदा आहिनि उहे गुज़िरियल जेके क़ौमूं आहिनि, इलाइक़ा आहिनि, उन्हनि जो हिकिड़ो चिटो माज़ी हूंदो आहे, माज़ी जा निशान हूंदा आहिनि। जॾहिं कंहिं क़ौम या कंहिं इलाइक़े या कंहिं ख़िते जी तारीख़ खे मालूम कयो वेंदो आहे त उन जे लाइ पहिरीं पहिरीं उन क़ौम जी जेका आहे रहणी कहणी, रीति रस्मूं ऐं उन्हनि जे लाइ ॾिसण जे लाइ माग मकान जेके आहिनि उहे ॾिठा वेंदा आहिनि त हू क़ौम केतिरी सुधरियल हुई, केतिरी तहज़ीब याफ़्ता हुई, उन्हनि जो रहणी कहणी की हुई, हू उन्हनि जा घर घाट कीअं हुया, उते उन्हनि जी करेंसी कहिड़ी हलंदी हुई, इबादतूं कहिड़ियूं कंदा हुआ, त उहे समूरा जेके दड़ा आहिनि, माज़ी या जेके मकान आहिनि, उन्हनि खे ई ॾिसी उनजो उहो अंदाज़ो कयो वेंदो। समूरी दुनिया में ईअं थियो थिए असां वटि कुझु कराची खां वठी नंगर पार करते जेका 600 किलोमीटर जी जेका पट्टी आहे उहा रिच रही आहे ऐं उन सॼी शाहूकार आहे पट्टी। त उते जेके माग मकान आहिनि, जेके आहिनि उते क़दीमी आसार आहिनि, उन्हनि में जेका 1000 साल, 2000 साल, 3000 सालनि ताईं, 4000 सालनि ताईं बि जेके चिट निशान आहिनि। तव्हां जेकॾहिं नगर पार्क में ॾिसो जैन मंदरु 2000 साल पुराणो जेको मंदरु आहे, उन जा बि जेके आहिनि उन्हनि जी चिटी गवाही आहे, त उन जा जेके पैरोकार हिन इलाइक़े में हुआ। जेकॾहिं कराची खां ॾिसंदो त चौकुंडी वारी जेका आहे कब्रिस्तान, उते जेका चिटसाली आहे। तव्हां बंभोर खे वरी ॾिसो, देबल जा आसार आहिनि। तव्हां जेकॾहिं मकली खे ॾिसो था त उते शहर ख़ामोशात आहे, पर उन जेका चिटसाली आहे, उतां जा जेके मुक़बरा आहिनि, उते जो जेका हुनरमंदी ऐं कारीगिरी आहे, ऐं उन खे नज़र में रखी ॾिसजे थो त हीअ इलाइक़ा केतिरे पंहिंजे हुनर ऐं में केतिरा शाहूकार हुया। उते जेके माण्हू हुआ, उन्हनि जी जेके रीतियूं रस्मूं हुयूं ऐं उन्हनि जी जेका मोए पुॼाणा बि हुननि जेको आहे सो उन्हनि पंहिंजी फ़न तामीरात खे केतिरे ताईं निभायो आहे, ऐं उन्हनि जी जेका मोए पुॼाणा बि हुननि जेको आहे सो उन्हनि पंहिंजी फ़न तामीरात खे केतिरे ताईं निभायो आहे। 100 गुंबज़ कुबन वारी ही तारीख़ी शाही मस्जिद 400 साल गुज़री वञण बावजूद पंहिंजी ख़ूबसूरती खे झको न कयो आहे। सिंध जे हिन हिसे खे लाड़ सॾियो वञे थो। बदीन ज़िलो माग मकाननि जे हवाले सां लाड़ जी दिलि सॾिजे थो। जंहिंजी क़दीम तारीख़ आहे। सिंध में लाड़ जे हद गंजे टकर जे छेड़े खां शुरू थी वञे थी ऐं साहिली पट्टी ते वञी दंग करे थी। लाड़ जी इक़्तिसादी ऐं समाजी तरक़ी में सामूंडी इलाइक़े जो वॾो हथु रहियो आहे। हिकु पासे वण जे वापार लाइ समन लाॻापन जो ज़रियो रहियो आहे, त ॿिए तरफ़ धारियुनि जे हमलनि हिन ख़ूबसूरत इलाइक़े खे तबाह ऐं बर्बाद बि कयो आहे। मर्दमखेज़ लाड़ जो हीउ इलाइक़ो तारीख़ी मक़ामात ऐं कुदरती वसीलनि सां मालामाल आहे। हिन ख़िते जे क़दीम लाज़वाल ओञाण जदीद दौर जे माहिरनि जूं राहूं तके रहिया आहिनि। हिन जे चपे चपे ते क़दीम दड़ा, कुबा, कब्रस्तान, दरवेशनि जा आस्थाना, दरगाहूं ऐं क़दीम मस्जिदूं मौजूदु आहिनि, जंहिंमां अक्सर कुदरती आफ़तनि ऐं हुकूमत जे बेध्यानी सबबु मसमार थी चुका आहिनि। जेके आसार बाक़ी वञी बचा आहिनि से सभु इंसानी बेहसी, बेवाजिबी ऐं लापरवाही जे दौर जे वर चढ़ी विया आहिनि। बदकिस्मती इहा आहे त जेकी तकलीफ़ जी ॻाल्हि इहा आहे त असीं उन तहज़ीब जा धणी आहियूं जंहिं तहज़ीब जो ज़िक्र जेको आहे सो यूनान जे हाकारनि
दानश्वरनि बि कयो ऐं जिन तहज़ीबनि जो ज़िक्र जेको आहे ट्वाइन सिंह जेको चाइना मां हिते आयो 600 ईस्वी में पंहिंजे रसूल करीम सलाह बुरके मटाइण खां थोरो पोइ जेको हिते आयो 600 ईस्वी में उन चयो त मूंखे हितां माण्हुनि किताब तोहफ़े में ॾिना आहिनि 600 ईस्वी में दरिया उक्तस ते त किताब दरिया में किरी पिया ऐं आउं हिते वेही रहियुसि त मुंहिंजो न मूंखे किताब कढी ॾियो माना उन वक़्त में हिते जे माण्हुनि जॾहिं पिया दुनिया में बगड़ जेके इंसान खे चीरींदा हुआ तॾहिं हिते जा माण्हू किताब लिखंदा हुआ ऐं उहो ट्वाइन सिंह जी लिखी पई आहे सफ़रनामो 600 ईस्वी जो पोइ जेको पहिरियों जेको झोड़ो दिबल में थियो उहो बि लाड़ जो शहर हो ऐं पोइ जेको फ़ैसिले कोन आख़िरी जहिड़ो राजा ॾाहिर मोहम्मद बिन कासम जो जेको 6 ॾींहं 7 ॾींहं यको हलियो उहो रावण में हलियो जेको माना ठठे ऐं बदीन जे विच ते हो उहो रावण हिते पाताल हिते एॾा वॾा शहर अफ़सोस जंहिं ॻाल्हि जो आहे त इन्हनि असांजे एॾनि वॾनि शहरनि ते जिन शहरनि जो माना सिकंदर पे माण्हुनि ज़िक्र कया अरबन पे ज़िक्र कया चीन जे माण्हुनि ज़िक्र पिया कया अलबिरुनी ज़िक्र पिया कया इब्न बतूता बि ज़िक्र कयो त बाबा आउं आयुसि इब्न बतूता लिखियो आहे आउं आयुसि दरिया मां त जनाण थो लिखे हेॾो वॾो शहर जंहिंमें जेको आहे सो हेॾा वॾा बाग़ न हाणे जनाण जी ख़बर अलाए किथे आहे को बि हेॾो वॾो इदारो ठहियो पियो आहे बाबा हीउ जेको आहे सो आसार क़दीम जो पाकिस्तान ठहिण खां पोइ इदारो क़ाइमु थियो अंग्रेज़नि जे वक़्त में क़ाइमु हो उहे माण्हू पंहिंजे किरोड़नि अरबन रुपयनि जी बजटनि ऐं इदारनि जे बावजूदि अञा ताईं इहो तय न करे सघिया आहिनि त पाताल किथे हो रावण किथे हो बारबीका किथे हो किरोकला किथे हो जनाण किथे हो जिन जो ज़िक्र थियल आहे को हीअ को कहाणी त कोन्हे दास्तान त कोन्हे को माना बादशाहनि जूं ॻाल्हियूं त कोन्हे त बाबा हिन में बादशाहनि जो किस्सो थी सघंदो ग़लति ॻाल्हि हुजे तारीख़ आहे माण्हू लिखी पई शहर केॾांहुं विया इन्हनि शहरनि खे असीं ॻोल्हण जे लाइ तयारु कोन आहियूं इन्हनि शहरनि जो निशान किथे न असीं ॾिसण लाइ तयारु कोन्हे हिकिड़ो ॿियो चए त हुते हूंदो ॿियो त बंभोर में हूंदो ॿियो जेको दीबल में हूंदो ऐं अनुमान सां इहा ॻाल्हि थो करियां त अलफ़ लैला जो हिकिड़ो सॼो चैप्टर दिबल ते लिखियलु आहे अलफ़ लैला दास्तान जो हिकिड़ो सॼो चैप्टर देबल ते लिखियलु आहे देबल जेको ख़तमु थी वियो ऐं पोइ वरी लाड़ी बंदर आयो त लाड़ी बंदर जे पासे खां देबल जा आसार हुआ जिते हिकिड़े बादशाह जो वॾो मुजसमो जेको हो सो ज़मीन ते पियल हो जंहिंजो अलफ़ लैमा ज़िक्र आहे त हिकिड़े शहर में वियासीं जिते हीअं हो त बादशाह ख़तमु थी पई शहर ख़तमु थियो पियो हवेलियुनि जा ऐं बादशाहनि जे जेको आहे सो शहनशाह ते तख़्त जा निशान हुआ अनुमान सां चए थो इन ते तहक़ीक़ थियणु घुरिजे त अलफ़ लैला जो इहो बाब जेको आहे सो दिबल ते लिखियलु हो जंहिं शहर जो अलफ़ लैला में ज़िक्र हुजे उन शहर जे बारे में असांजे आर्कलाजी खाते खे ख़बर ई कोन्हे त आहे किथे अरे हिते हूंदो अवा किथे हूंदो थी सघंदो ठठे हिन पासे हुजे अवा पाताल किथे हूंदो जे पाताल थी उभरंदे हुजे बंभोरो किथे हूंदो बंभोर अञा ताईं फ़ैसिलो कोन थियो इंटरनेशनल कॉन्फ्रेंसूं 3 थी वियूं आहिनि अञा फ़ैसिलो कोन थियो आहे त बंभोर दीबल आहे या दीबल बंभोर आहे सिंध सरकार ऐं वास्तेदारनि इदारनि जे नज़र खां परे क़दीमी माॻ तबाही जे आख़िरी हद ताईं वञी पहुता आहिनि लाड़ में केतिरनि ई कामल दरवेशनि वलियुनि ऐं बुज़ुर्गनि जा आस्थाना मशाखाऊं मौजूदु आहिनि बदीन शहर खां 2 किलोमीटर परे शाहबुद्दीन जो मक़बरो हिकु क़दीम आसारनि में शामिलु थियल आहे मक़बरे सां लॻोलॻि तारीख़ी क़ब्रस्तान आहे जंहिंमें केतिरा ई कामल वली ऐं बुज़ुर्ग दफ़न थियल आहिनि इहो माॻ हाणे आख़िरी पसान में वञी पहुतो आहे कुदरती आफ़तनि समेत इंसानी बेवाजबियुनि हिन आसार खे खंडरात में तब्दील करे छॾियो आहे शाह ज़करिया राजसीन सोडाणी जरकस ननाणी ऐं ॿिया खोड़ सारा दरवेश लाड़ में मदफून आहिनि कादरी सिलसिले जो शाह कादरी पीर मावली जा मक़बरा बदीन शहर जे भरिसां आहिनि बदीन खां 10 किलोमीटर परे कढण रोड ते नक्शबंदी तरीक़े जो लाड़ जो लाल हज़रत सुल्तान ज़मा ख्वाजा लवारी जी दरगाह कोट आस्थानो हवेली ऐं तारीख़ी क़ब्रस्तानूं इंतिहाई खस्ता वारी हालत में नज़र अचनि था किले जूं दीवारूं कमज़ोर थी चुकियूं आहिनि ऐं टुटी भुरी रहियूं आहिनि कोट जो वॾो हिसो मसमार थी चुको आहे शाह अब्दुल लतीफ़ बेटाई समेत केतिरा ई बुज़ुर्ग हिन आस्थान ते भेरा भरे चुका आहिनि लाड़ जो ही अहम बाग कुदरती आफ़तनि सबबि घणो मुतासिर थियो आहे किले जी दीवार
चौतरफ़ हाणे आख़िरी पसान में आहे, कंहिं वक़्त बि ढही पट थी सघे थी। ही माग ऐं दरगाह औकाफ़ खाते में हुअण जे बावजूदि औकाफ़ खाते पारां हिन तारीख़ी वरसे खे बचाइण लाइ को बि किरदारु अदा न कयो आहे। लाड़पत जे मशहूर दरगाह सैयद समन सरकार, जिते लाड़ जो वॾो मेलो लॻे थो, दरगाह समूरे बुनियादी सहूलियतुनि खां महरूम आहे। सिम ऐं कलर खेसि अची भांकरनि में भरियो आहे ऐं सिंध हुकूमत जे नज़रनि खां इहा दरगाह ओझल रही आहे। तलार तिलके में शामिल शाह तुरैल जो मक़बरो मौजूदु आहे, जेको इस्माइलिन ख्वाजनि जो वॾो मर्कज़ सम्झो वञे थो। शाह तुरैल वारो माग वॾी एराज़ी ते फैलियल आहे, जिते तारीख़ी दड़ा ऐं क़ब्रस्तान ख़स्ता हालत में नज़र अचनि था। अहिड़ी हिकु ॿी दरगाह मखदूम अब्दुल मालिक वसी इलाइक़े में टिड़ियल पखड़ियल एराज़ी ते जाइ वलारे थी। कुबे भरिसां हिकु तारीख़ी क़ब्रस्तान ऐं मस्जिद पिणु मरण वारे मरीज़ जी हालत में मौजूदु आहे। तारीख़ी इलाइक़े रिपशरी में नूह जी कुनीअ जो कुबो मौजूदु आहे। तारीख़ी हैसियत रखंदड़ ख़लीफ़े महमूद निज़ामानी जी क़दीम दरगाह, जेका बेवाजबियुनि जे वर चढ़ियल आहे। लाड़ वारी पट्टी में तारीख़ी साहिब महल जी ख़ूबसूरत इमारत पिणु मौजूदु आहे, जेको ताज महल जी तिज़ ते तमीर जो हिकु नायाब नमूनो आहे। हिन महल में 4 कुंडनि ते चौकुंडियूं ठहियल आहिनि। महल में वॾा हाल ऐं केतिरा ई कमरा तमीर थियल आहिनि। ही तारीख़ी विरसो मालिकी न थियण करे ख़राब हालतनि में मौजूदु आहे ऐं संदसि शानदार माज़ी झको थींदे नज़र अची रहियो आहे। टंडोबागो शहर में लॉरेंस मदरसे नाले क़दीम स्कूल मौजूदु आहे। हिन इमारत खे ख़ान बहादुर जोड़ाए रास कयो, जंहिंमें सवें शागिर्द तइलीम हासिल कंदा हुआ। फन तमीर जो हिकु आला नमूनो आहे। मौजूदा वक़्त में संदसि ओज न रही आहे, न ई संदसि असल सूरत शिकल वञी बची आहे। तव्हां जेको आहे सो रुॻो ठठे जे इलाइक़नि मां ॾिसंदा अचो, टुंडे मोहम्मद खान जे इलाइक़नि मां ॾिसंदा अचो, बदीनी इलाइक़नि मां ॾिसंदा अचो। तव्हां सांगरे जो कप वठी अचो, तव्हां रेण जो कप वठी अचो, रेण हितां वेंदी हुई, सांगरो हितां वेंदो। ॻाल्हि त हिते वञी बीठी आहे त इन शइ ते तहक़ीक़ात थियणु घुरिजे। त भाई हिकिड़ो चवंदा साकरो, ॿियो चवंदा सांगरो। हू चवंदा त मोहम्मद बिन कासिम जो त साकरे मां वियो, ॿिया चवंदा सांगरे मां वियो। अॻां माण्हू एॾो वॾो शहर आहे, हाणे माण्हू बनियूं आबाद करे छॾियूं पासनि खां। जूणा एॾो वॾो शहर जिते जेको आहे माना हमायूं बादशाह चयो त भई आउं हिते वेंदुसि। एॾो गुलनि जो शहर, फुलनि जो शहर, नसरपुर जा इलाइक़ा, पंहिंजो तव्हांजा हिला जा इलाइक़ा, कीझर जा इलाइक़ा, झिरकनि जा इलाइक़ा, सुंढा जा इलाइक़ा, इहे सभु जेके इलाइक़ा आहिनि, इन्हनि जे तव्हां क़दम क़दम ते लाड़ जे सॼी समूरी सरज़मीन जे क़दम क़दम ते हिकिड़ा शहर आबाद हुआ। उन जे विख विख ते हिकिड़ा तख़्तगाह हुआ ऐं उन जे विख विख ते माण्हुनि जे वेड़नि जा मैदान हुआ। उन जे विख में हिते बि अरगून आया, सो असांखे कहिड़ा पियो उन्हनि जेको त बादामी छिलियो खाराई, उन्हनि सां जहिड़ा थिया। सिंध जा माण्हू ऐं ॿाहिरि जा माण्हू हिते विढ़िया। उन वेड़ जा मैदान जा बि हे इलाइक़ा आहिनि, हे पट आहिनि वेड़ जा। सॼी सिंध जी तारीख़ जे, सिंध जी बचा जी जंग जा सभु मैदान लाड़ में हुआ। निज़ामुद्दीन ऐं शाह बेग अरगून जो जहिड़ो थियो त लाड़ में थियो, अरगूननि जो ऐं समन जो जहिड़ो लाड़ में थियो। सुमरनि जो ऐं खिलजिन जो जहिड़ो बि लाड़ में थियो। मोहम्मद बिन किस्म ऐं राजा ॾाहिर जो जहिड़ो बि लाड़ में थियो। सांबस ऐं सिकंदर जो जहिड़ो बि लाड़ में थियो। त उन्हनि शयुनि जो ॻाल्हि सिधी आहे। कंहिं माण्हू खे तकलीफ़ थिए, इहा असांजो मयार सम्झनि, महबूबाना शिकायत सम्झनि, या असांजो को ॾुख भरियो ॾोरापो सम्झनि, पंहिंजे हिते आहे। असां इहा ॻाल्हि कंदासीं त बाबा असांजी पंहिंजी जेको ही माना हे जेके तहज़ीबी इलाइक़ा आहिनि, जिन सां असांजे नसलनि जो तइलुकात आहे, जिन सां असांजे बचनि जो तइलुकात आहे, जिन सां असांजे अबनि ॾाॾनि जो तइलुकात आहे, उन्हनि न को मक़बरनि जा धणी केरु थियो, न मज़ारनि जो धणी थियो, न को जीअरे धणी थियो, न मोए धणी थियो। उहे माण्हू जीअरे विड़ी विड़ी मरी विया। जीअरे उन्हनि माण्हुनि धारियुनि जूं यलगारूं सुठियूं, शाइनात जहिड़ा माण्हू फांसियुनि चढ़ी विया।
जीअरे त जीअरे मोए खां पोइ उन्हनि माण्हुनि जो जेको सो मक़बरनि जो धणी कोन्हे असांखे उहो एतिराज़ त कोन्हे पर 10 जे नोट ते मिर्ज़ा ईसा ख़ान तुरखान जो फ़ोटो लॻो पियो जाम निज़ामुद्दीन वारो कोन हूंदे हद थींदी आहे भई जॾहिं मकलीदा तव्हांखे फ़ोटो खणणो ई हो त ईसा ख़ान तुरखान जो फ़ोटो जी क़बर जो फ़ोटो तव्हां जेको आहे सो हयो छाकाणि त ईसा ख़ान तुरखान खे अवां वफ़ाक़ जी अलामत सम्झी ऐं जाम निज़ामुद्दीन जेको हो जंहिंजे लाइ इहो चयो हूंदो त सिंध अहिड़ो माण्हू वरी पैदा न करे सघंदी तारीख़ मैसूमी में लिखियलु आहे जेको हिननि जी पंहिंजी मुग़लनि जी लिखियलु आहे हिननि जे पंहिंजे मुग़लनि जी जेके तारीख़ूं हुन में लिखियलु आहे त जाम निज़ामुद्दीन माण्हू उहो हो जंहिं पट ते पियल जेको आहे सो हॾनि खे बि जेकॾहिं ॾिठो थिए त हुन खां पुछो थिए त बाबा तव्हां सां ज़्यादती थी हुजे त असांखे फ़रियाद ॿुधायो हॾनि ऐं क़बरनि जे फ़रियादनि ते बि हुन जेको दुनिया सां माण्हुनि सां इंसाफ़ कया हूंदा उन्हनि माण्हुनि जी क़बरनि जी फोटो ॾियण लाइ तयारु कोन हुयो आसारे क़दीम में बसि रुॻो इहो हिकिड़ो हू शाही क़िलो आहे ॿियो हीअ आहे बसि हीअ सॼो हज़ारनि सालनि जी तारीख़ जेकी आहे सो क़दीम न को तहज़ीब सां वास्ते थी रखे न को इंसानी तहज़ीब सां तलक थी रखे ॿी बदकिस्मती इहा आहे त सिंधू दरिया जेतिरा रुख तब्दील कया आहिनि हाणे जेकॾहिं तव्हां ॾिसंदा त हुनजी ओभर वारी जेका शाख आहे जेका फ़ाक़ आहे उहो पुराणा आहे पोइ उनखां वरी टंडे बागे जे भरमञा जेके नीरो चवनि था निधू चवनि था ऐं सांगरो बि उनखे चवनि था उनखां मथां तव्हां वञो त रेण आहे उनखां मथां वञो त घुंगड़ो आहे पोइ उनखां मथां वरी जेको उनजो फ़ाक़ हिकिड़ो हो ऐं हाणे जेको मौजूदु आहे हिकिड़ो जेको ठटे खां गुज़रे थो त देबुल बंदर खां वठी तव्हां जेकॾहिं हेठि तव्हां ईंदा हिते वंगे पतन ताईं जेका जिते मीर ठारे जी राजधानी हुई बंगार जो 16-17 किलोमीटरनि में शहर पखिड़ियलु आहे तंहिंखां तव्हां हीअं जेकॾहिं हलिया वेंदा उत्तर तरफ़ त अंग्रेज़ लेखकनि मूजिबि हेग खां वठी जनरल खां वठी जेके ॿिया अंग्रेज़ हुआ उन्हनि मौक़नि इहो क्लेम कयो आहे त लाड़ जूं हदूं जेके आहिनि से वञी हाला खां अॻिते ते थियूं त असांजो जेको हीउ सॼो बेल्ट आहे जेका ॾखण सिंध आहे जेके लाड़ थो चयो वञे उहो सॼो तहज़ीबी ऐं तारीख़ी तौर ते रिच हो तारीख़ी दड़नि सां मिलियल नवारदात बदीन में लार्ड म्यूज़ियम हिकु वॾो खज़ानो शेख सुमार गॾु कयो जेको लार्ड म्यूज़ियम जो सिंगार बनियल आहे जंहिंमें पुराणियूं तलवारूं भाला नेज़ा खंजर बंदूकूं मिट्टी जा थांव मोती पथरनि जो ठहियल शयूं ऐं तारीख़ी नुस्ख़ा शामिल आहिनि क़दीमी तारीख़ में मलकानी कैटिन जो कोट हिकु तारीख़ी माग मकान आहे इहो कोट पंहिंजी तारीख़ में हिकु वॾी हैसियत रखे थो जेको हिन महिल खंडरात में नज़र अचे थो मीरनि जो हीउ तख़्त क़दीम पुराण जे चइनी तरफ़नि खां फैलियल आहे मीर ठारे जो क़ब्रस्तान इंतिहाई ज़बून हालत जो शिकार आहे मीर ठारे जी छठी वारी क़बर मुकमल तौर ते ढही पट पइजी वई आहे अहिड़ियूं ॿियूं चौकुंडियुनि वारियूं क़बरूं पिण साॻी हाल में मौजूदु आहिनि लाॻापियल इदारनि ऐं सिंध सरकार हिन तारीख़ी माग तरफ़ नज़र खणी निहारियो बि न आहे बदीन जे साहिली इलाइक़े में बदीन खां 20 किलोमीटर ॾखण तरफ़ सुमरा दौर जे रूपामाड़ी जा उञाण मिलनि था लोधे सुमरे जो ही तख़्तगाह मजमूई तौर सां बेहसी ऐं बेवाजिबियुनि जे वर चढ़ियल आहे सिंध जे हिन सोरिया बादशाह जे कुबे जे आसपास क़दीम माड़ियुनि महलनि मस्जिदनि जा निशान मौजूदु आहिनि रूपामाड़ी जो मक़ाम वॾी अराज़ी ते टिड़ियल पखिड़ियल आहे ऐं खेसि हिकु वसी मैदान पिणु अथसि तारीख़ी कब्रस्तान ऐं रूपामाड़ी वारो दड़ो खंडरात में तब्दील थींदो नज़र अची रहियो आहे कुदरती आफ़तनि हिन तारीख़ी माग खे मुकमल तौर पंहिंजे लपेट में आणे नुक़सान रसायो आहे रहियल कसर इंसाननि जी बेहसी पूरी कंदे हिन तारीख़ी विरसे खे तबाह करण में का बि कसर न छॾी आहे हिन विरसे खे बचाइण लाइ सिंध सरकार हिकु क़दम बि अॻिते न आई आहे
ईअं ई असांजा जेके माॻ आहिनि हिते जा आगा माण्हू हुजे या सैफुल मलूक जी वाए हुजे, दोदे सूमरे जी रूपा माड़ी हुजे, उन्हनि सॼनि पटनि ते सिम कलर उन्हनि जो जेको आहे एतिरो त नुक़सानु कयो आहे त हाणे उन्हनि जे बचाव जो जेको आहे उहो विजूद जे बचाव जी जेका आहे उहो वॾो हिकिड़ो सवाल पैदा थी वियो आहे। ऐं निंदड़ काइप आहे असांजे डिपार्टमेंट जी, या बदकिस्मती आहे त सिंध यूनिवर्सिटी जहिड़ी वञे न उन ते हिकु वॾो दराफ़ थी वञे। किताबनि में त भरपूर आहिनि, तव्हां जेकॾहिं बदीन या लाड़ इन सॼे खिते ते इवन सिंध जी तारीख़ ते, सिंध जी सकाफ़त ते, सिंध जे माॻ मकान ते खोड़ सारा किताब मिलंदा, पर उन माॻनि खे जेकॾहिं तव्हां ॾिसो त केतिरी उनजी एक्सप्लोरेशन थी आहे, केतिरी उनजी तहक़ीक़ाती कमु थियो आहे, त अञा उन्हनि में केतिरी अञा ज़रूरत आहे, पर उन में कार्य वारा कख आहिनि। रूपा माड़ी जेका आहे सॼी उते जेका चनेसर जी क़बर आहे उहा उजड़ी वई हली आहे। उनजे हेठां जेको आहे भूंगरा क़ब्रिस्तान जेको जिते भूंगर बादशाह हिननि जो चनेसर दोदे जो वालिद हो, उन सॼो क़ब्रिस्तान उजड़ी वियो आहे। मतिलबु त लाड़ सॼी खे तव्हां आगमकोट जी हालत ॾिसो, 200 एकड़ खां वधीक एरिया ते फैलियल हुआ उहे आसार जेके हाणे वञी कोई 50 एकड़नि ते थिया आहिनि। त कब्ज़ा माफ़िया जेका आहे उहा जीअं पोइ तीअं अॻिते वधंदी वञे, पर जेकी असांजी अथॉरिटी आहे उहा अथॉरिटी निंड में आहे, सुतल आहे। ऐं हुन अव्हां जे हवाले सां या जेको असांजो माज़ी आहे, जेसीं असीं माज़ी खे न बचाईंदासीं त असीं अॻिते विख न खणी सघंदासीं। छाकाणि त असांजे नौजवान खे या हिन नस्ल खे या ईंदड़ नस्ल खे इहा ॼाण ई न हूंदी त भई असां वटि पोयां छा हो, असांजे कहिड़े नमूने जे शहर ॾिल हुआ, कीअं माना ॾिसो न गारुनि खां वठी पोइ जेके गंब जा घर ठाहिणु शुरू थिया, जॾहिं माना मैदानी इलाइक़नि में माण्हू रहियो त हुन गंब जा घर ठाहिया, पोइ इहे वॾियूं बिल्डिंगूं ऐं हिन दौर में असीं पता आहियूं त असांखे ख़बर ई न पवंदी त उहो ओॾको जेको ओॾकी भित हुई उहा कीअं हुई, त जेका मोहन जे दड़े जी सिर आहे उहा कीअं ठहंदी हुई। त जेकॾहिं असीं उन्हनि सॼे आसारनि खे न बचाईंदासीं त इहो असांजो सॼो वरसो तबाह थी वेंदो। एतिरी क़दामत रखंदड़ असांजो रिच जेको ही बेल्ट आहे, उते मुंहिंजे ख़्याल में त आर्कियालॉजी खाते कुझु बि कोन कयो आहे। जेके बि माॻ मकान आहिनि उहे सभु उजड़जी तबाह ऐं बर्बाद थी विया आहिनि, उन्हनि ते ॿुड़ी कम जे बराबरि बि कोन आहे। ऐं जेके सुधरियल क़ौमूं आहिनि उन्हनि पंहिंजे वरसनि खे बचाए अॻिते विखूं खयूं आहिनि। त मुंहिंजे ख़्याल में असांखे पंहिंजो वरसो बचाइण लाइ क़दम खणणु खपनि। हिकु ॿियो तारीख़ी इलाइक़ो बड़ जो डोरो जेको पुराण दरिया जे वहकिरे जे किनारे ते मौजूदु आहे, जेको शाह अब्दुल लतीफ़ भुटाई जो मस्कन पिणु रहियो आहे। उते हिकु ऊनी वाए अञा ताईं मौजूदु आहे। गंज शरीफ़ पिणु बड़ जे डोरे ते लिखियो वियो आहे। शाह साहिब जे साहिब ते अज़ीम फ़क़ीर पिणु बड़ डोरे ते मज़मून थियल आहे। हीउ तारीख़ी इलाइक़ो पिणु पंहिंजी आख़िरी पुॼाणी ते पहुचण वारो आहे। हिन इलाइक़े में जतन जा वॾा ॻोठ मौजूदु आहिनि। गंगा जतन पिणु बड़ जे डोरे ते रहंदी हुई। लाड़ जी तारीख़ी माॻ अली बंदर पुराण जे वहकिरे जे किनारे ते आबाद हो। हीउ इलाइक़ो क़दीम दड़नि ते मुश्तमिल आहे। हितां ठिकर जा थांव वॾे तइदाद में मिलनि था। नवारदात सां भरियल हीउ इलाइक़े में क़दीम तइमीरात जा निशान वाक़िअ मिलनि था। साॻिए इलाइक़े में खरींकोट जा आसार ऐं सैफुल मलुक वाए वारे हंध ते समान दौर जी क़दीम क़ब्रिस्तान मौजूदु आहे ऐं केतिरा ई ऊना खूह नज़र अचनि था। हिन इलाइक़े जे आस पास तारीख़ी माॻ मकाननि, तारीख़ी दड़ा खंडरात जी सूरत में नज़र अचनि था। मालियुनि जो दड़ो, ओठनि वारो दड़ो, जखरनि वारो दड़ो, मंगिरनि वारो दड़ो, आसेली वारो दड़ो, ॾेवरी वारो दड़े समेत वॾे तइदाद में तारीख़ी दड़ा लाड़ जी सरज़मीन ते मौजूदु आहिनि ऐं जेके पंहिंजी वजूद जी आख़िरी जंग विड़ी रहिया आहिनि। गुलाब लिगारी शहर भरिसां अगमकोट नाले हिकु तारीख़ी माॻ 200 एकड़नि ते फैलियल आहे, जेको दड़नि, कुबनि, कोटनि, मस्जिदनि ते मुश्तमिल आहे, जेको फ़न तइमीर जो आलिशान नमूनो आहे। हीउ माॻ तेज़ी सां खंडरात में तब्दील थी रहियो आहे। हिन क़दीम तारीख़ी माॻ जी तबाही जो कारण मोहन जे दड़े जे तहज़ीब जी हम असर तारीख़दाननि लाइ ॻुझारत बणियल आहे। हिन आसार में 2 क़दीम मस्जिदूं आहिनि जिन जो काफ़ी हिसा शहीद थी चुका आहिनि। उन्हनि मस्जिदनि जे फ़न तइमीर बाबति का मुस्तनद राय जुड़ी न सघी आहे। हिते केतिरा ई बुज़ुर्ग, कतब ऐं वली दफ़न थियल आहिनि। हिन माॻ ते केतिरियूं चौकंडियूं नज़र अचनि थियूं जेके भुरी टुटी चुकियूं आहिनि। सिंध हुकूमत हिन माॻ जी मालिकी अञा ताईं न कई आहे, न ई का तहक़ीक़ थी सघी आहे। साहिली इलाइक़नि में बुज़ुर्ग जती सती ऐं यूसुफ फ़क़ीर जा मक़बरा पिणु नज़र अचनि था, जेके ग़ुलाम शाह कलोड़ जे वक़्त में तइमीर थियल हुआ। यूसुफ फ़क़ीर
दरगाह वटि हिकु तारीख़ी क़ब्रस्तान ऐं दड़ा खंडरात वारी सूरत में मौजूदु आहिनि। साहिली पट्टी जो शेख किरियो भंडारी वारो मक़ाम तारीख़ी हैसियत रखे थो। हिन माॻ खे समन जे वीरनि तबाह करे छॾियो आहे। शेख किरियो भंडारी जो मक़बरो सिम ऐं कलर जे घेरे में वरितल आहे। तारीख़ी क़ब्रस्तान ऐं दड़ा पंहिंजे पुॼाणीअ जी आख़िरी दौर मां गुज़री रहिया आहिनि। गुलाची वेझो अहमद राजो जो मक़बरो मौजूदु आहे, जेके सिम कलर समेत मौसमी हालतुनि जे सुरे खाइणु शुरू कयो आहे। लाड़ जे ठठे सिजावल ऐं बदीन ज़िले जी सरज़मीन जी कुंड कुड़छ में तारीख़ी माॻ पंहिंजी तारीख़ी क़दामत सां मौजूदु आहिनि। टंडो गुलाम अली ऐं रिप शरीफ़ में तारीख़ी वरसे जूं केतिरियूं ई क़दीमी बिल्डिंगूं मौजूदु आहिनि, जेके फ़न तइमीरात जे लिहाज़ सां शानदार बीहक रखनि थियूं, जिन जी वारसी करण लाइ सरकार ऐं समाजी हल्का तयार न आहिनि। वाणी शरीफ़ जे भरिसां हिकु तारीख़ी मस्जिद आख़िरी पसान में वञी पहुती आहे, जेका मुग़लिया दौर में जुड़ी रास थी हुई। 400 साल पुराणी मस्जिद जा 2 कुबा ॾही पट पइजी विया आहिनि ऐं दीवारूं मिसार जी ख़तमु थी रहियूं आहिनि। कंहिं वक़्तु बि इहा मस्जिद ॾही किरी सघे थी। लाड़ में तारीख़ी वरसनि खे बचाइण लाइ सकावत खाते सिंध पारां को बि क़दम न खयो वियो आहे। हिनमें का बि अंग्रेज़ी फारसी कोन्हे। दुनिया हींअर एतिरी अॻियां निकिरी आहे जो तव्हां सिर खणी ईअं साम्हूं था रखो, 5 मिंटनि में तव्हांखे रिज़ल्ट थी अचे त सिर केतिरी पुराणी आहे। बसि न, असांखे इहो आहे त बाबा बंभोर कॾहिं जो आहे, दीबल कॾहिं जो आहे, पाताल कॾहिं जो आहे, ही कॾहिं जी। असांखे रुॻो जो क़दामत जो फ़ैसिलो करिणो आहे। हाणे बसि इहो ई करिणो आहे। ॿियो हाणे असांखे नयूं के वारसियूं कोन्हे करणियूं, के नवां असांखे एग्रीमेंटूं कोन्हे करणियूं, को नवां असांखे मिल्कियतूं कोन्हे बदिलाणियूं। हाणे रुॻो असांखे इहो फ़ैसिलो करिणो आहे त बाबा हीउ बंभोर कॾों केतिरो पुराणो आहे, हीउ रावड़ केतिरो पुराणो आहे, हीउ जेको पाताल केतिरो पुराणो आहे, हीउ केतिरो पुराणो आहे। हींअर जेको जदीद ज़माना में आर्कियोलॉजी में जेकी तरक़ी थी आहे साइंसी, उन में इहा त आर्कियोलॉजी पंहिंजा अहिड़ा गस ठाहिया आहिनि जो तव्हां ठिकरी खणी रखो ऐं कलाक खां पोइ ठिकरी रिज़ल्ट ईंदी ठिकरी जी त हीअ केतिरी पुराणी आहे। थियण ईअं घुरिजे त लाड़ जी तारीख़ी माॻ मकाननि जे माहिरनि खां तहक़ीक़ात कराई वञे, जीअं लाड़ में सदियुनि जी दफ़न थियल तारीख़ ऐं तहज़ीब जी ॼाण मिली सघे। सिंध हुकूमत ऐं सकावत खाते खे घुरिजे त इमरजेंसी बुनियादनि ते लाड़ जे माॻ मकाननि जी वारसी कंदे सरकारी लिस्ट में शामिल करे वॾे पैमाने ते बुरंदड़ ऐं मसमार थींदड़ माॻ मकाननि खे बचाइण जो कमु शुरू कयो वञे, जीअं माज़ी क़दीम जी तारीख़ खे ज़िंदा रखंदड़ माॻ मकान ज़िंदा रही सघनि। कैमरामैन अली मेमन सां गॾु हारून गोपान, KTN न्यूज़ बदीन।